ऐं साजिद खरल जेको मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे त मां तोखे बि मारींदुसि, तुंहिंजे पुटनि खे मारींदुसि ऐं तुंहिंजे फैमिली मेंबरनि सां रियात न कंदुसि। अस्सलाम वालेकुम। नवाब अली खरल, ॻोठ दीनवंद खरल, ज़िलो नौशहर फ़िरोज़ तालको भिरिया सिटीअ मां अर्ज़ु पियो कयां। वसवारनि आला अख़्तियारनि अमलदारनि साहबाननि खे गुज़ारिश थो कयां, अर्ज़ु थो कयां त साजिद खरल 3 महीना पहिरियां असां मर्दनि जे गैर मौजूदगीअ में मुंहिंजे घर में दाख़िल थी करे मुंहिंजे घर वारनि सां बदकलामी, उन्हनि जा वीडियोज़ भरिया विया, उन्हनि सां बदकलामी कई वई ऐं मुंहिंजे घर में घिरी करे उन्हनि खे यरगमाल करे ऐं वीडियोज़ भरींदो रहियो ऐं नाजाइज़ लफ़्ज़ इस्तेमालु कंदो रहियो त तव्हां चोरी कई आहे, चोरी जो सामान। हाणे ख़बर न आहे चोरी कंहिंजी, पोइ मुंहिंजनि सभिनी कमरनि में दाख़िल थी करे ऐं उहे वीडियोज़ भरिया विया, तोड़ फोड़ कई वई। उनखां पोइ उतां औरतुनि सां बदकलामी करे वरी पोइ मुंहिंजे भाउ जे घर वियो, जेको उहो बि घर कोन हो, वरी उन जे बचड़नि सां उन जे घरवारीअ सां बदकलामी बदशत ॻाल्हाए त चोरी जो सामान किथे। हाणे ख़बर न आहे असां चोरीअ लाइ कहिड़ी कई आहे। उनखां पोइ काफ़ी दफ़ा वरी असां ते टार्चर, असांखे धमकियूं, असांखे मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं डिटेल मां पोइ ॾींदुसि। हींअर वॾो टाइम आहे, वॾो किसो आहे त हिन केतिरियूं जेके मूंखे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि। ऐं उनखां पोइ वरी हाणे आचर वारे ॾींहुं हिन शख़्स जेके हिन जे पंहिंजे वालदेन जेका तरबियत कई आहे उन ॿुधाईंदुसि त हिन जे वालद हिन जी तरबियत इहा कई आहे त मुंहिंजी 90 साल जी अमड़ आहे, 90-100 साल जी आहे अमड़, जेको हुन छा कयो आहे, मुंहिंजूं 2 भेनरूं, मुंहिंजी अमड़ जीजल, उन ते केस दाख़िल कयो आहे, असां ते केस दाख़िल कयो आहे। हाणे ख़बर न आहे त कहिड़ो केस दाख़िल कयो आहे ऐं वरी धमकियूं ॾेई रहियो आहे त मां तव्हां सां घटि कोन कंदुसि, तव्हांखे माराईंदुसि ऐं हर हंधि माना असां जिन बि वटि विया आहियूं, बिरादर जे माण्हुनि वटि विया आहियूं, उन्हनि खे चयो आहे, उन्हनि बि चयो त यार असां ख़ुदि हिन जे पीउ ग़ुलाम रसूल ॾे वियासीं त उन ग़ुलाम रसूल चयो त मुंहिंजो पुटु मूंखां अलॻि आहे ऐं मुंहिंजो पुटु मुंहिंजे चवण में कोन्हे ऐं तव्हां जेको आहे सो जेको वणियोसि वञी कयो, बाक़ी मुंहिंजो पुटु चवण में कोन्हे। मां पुटनि खां अलॻि थी करे पंहिंजे धीउ जे घर रहंदो आहियां ऐं उन वटि ई रहंदो आहियां। मूंखे बाबा न चओ तव्हां ऐं उन ॾे वञो। उन बि माना मुसबित वर्दी न ॾिनी जेको हिन एतिरो। हाणे वरी उन ई साॻे ग़ुलाम रसूल उहा कंप्लेन कई आहे मुंहिंजी माउ ते, मुंहिंजी भेनरुनि ते, असां ते। हाणे अलाए कहिड़ो ॾोह कयो आहे। असां आला अख़्तियारनि खे मां गुज़ारिश कंदुसि त बिराए महिरबानी करे मुंहिंजो इंसाफ़ु, मूंसां इंसाफ़ु कयो वञे ऐं मुंहिंजी हीअ ॻाल्हि ॿुधी वञे। हा, ही पाड़े जा जेके माण्हू आहिनि, जेके रहाइशी आहिनि, उनखां पुछियो वञे त हिननि जो किरदारु छा आहे ऐं मुंहिंजो किरदारु छा आहे। हीअ असुल खां वठी जेके मां नथो उन्हनि जूं ॻाल्हियूं खोलणु चाहियां, जे ज़रूरत पई त उहे बि ॻाल्हियूं अञा खोलींदुसि त हिननि जो किरदारु असुल खां छा रहियो आहे, पर मां न ॿुधाईंदुसि। ओड़े पाड़े जा माण्हू ॿुधाईंदा त ही केतिरा भला आहिनि, हिननि जो छा किरदारु रहियो आहे। मां वरी बि हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि आला अख़्तियारनि खे त मूंसां इंसाफ़ु कयो वञे ऐं हींअर मुंहिंजी ॿुढड़ी माउ जेका हींअर इहो ॿुधी, मूं हुनखे चयो आहे त अमी सुबुह जो पाण हलंदासीं, असांजी इंक्वायरी आहे त उहो ॿुधी बेहोश थी वई आहे ऐं मरण कंधीअ ते पुॻी आहे। सुभाणे जी मुंहिंजी माउ खे कुझु थियो, अमड़ मुंहिंजी हेॾे होॾे थी त मां उहो सिधो केस हिन ते कंदुसि, ग़ुलाम रसूल ते, साजिद ते ऐं उनजे पुटनि माजिद ते बि कंदुसि। छो त अॻु में मुंहिंजे घर में घिरी करे मूं ते हमिलो कयो अथनि, मूंसां विढ़िया आहिनि, तमामु वधीक उन्हनि बदकलामी कई आहे ऐं छा ॿुधायां, वधीक तफ़सील अञा ॿुधाईंदुसि। मां अर्ज़ु इहो थो कयां त मूंसां इंसाफ़ु कयो वञे ऐं हीउ बयानु मुंहिंजो ॿुधो वञे, पोइ ॻाल्हियूं ॿुधियूं वञनि त ॾोही केरु आहे। जंहिं आख़िर में आउं तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त ऐं साजिद खरल जेको मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे त मां तोखे बि मारींदुसि, तुंहिंजे पुटनि खे मारींदुसि ऐं तुंहिंजे फैमिली मेंबरनि सां बि रियात न कंदुसि। आउं इहो ॿुधाइण थो चाहियां आला अख़्तियारनि खे त मूंखे या मुंहिंजे भाइरनि खे या मुंहिंजे औलाद खे कुझु बि थियो त ज़िम्मेवारु साजिद, ग़ुलाम रसूल, माजिद ऐं उन जा पुट ज़िम्मेवार रहंदा। जे मूंखे कुझु बि थियो ऐं उन जा साथारी जेके उन जा भाइर जेके आहिनि उहे ज़िम्मेवार रहंदा। मां आला अख़्तियारनि खे वरी बि इहा आगाही ॾियां थो ऐं रिक्वेस्ट कयां थो त मूंसां इंसाफ़ु कयो वञे।